अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते चिल्हार जे कृष्णा मंदिर ओम चौक अॻियां मच कचहरी कराई वई। मच कचहरी खां अॻु कृष्णा मंदिर में प्रीत छांगाणी, नितिन छांगाणी, भेरू मेराज, महेश मेराज ऐं ॿियनि सिंध धरती, सिंधु दरिया, बेट सिंध जा वसीला ऐं अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे तरक़ी तहफ़ुज़ लाइ प्रार्थना कई वई। इन मौक़े ते मच कचहरी में मक़ामी फ़नकारनि सुर विखेरे महफ़िल में वेठलनि खे झुमाए छॾियो। सुगड़नि बि ॾोर बेत ऐं गुझारतूं ॾेई वाह वाह कराए छॾी। मच कचहरी में शहर के तरक्की पसंद सियासी समाजी अगवान, सहाफ़ी अदीबन शंकर बागी, मुश्ताक काशमाणी, गोविंद चेलानी, मुजाहिद मोहम्मद खान समेजो, अली अकबर उमरानी, कांतेश छांगाणी, इंदर मणि, जोशी चेतन सोटाड़ समेत शहरनि वरिंग में शिरकत कई। महिमाननि अवामी आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे समूरे सथ खे मुबारकूं ॾिनियूं। हुननि जो चवण तो अवामी आवाज़ सिंध जे वसीलनि जी मालिकी करण वारो जेको सॾु ॾिनो आहे उहो सॾु हिकु ॾींहं जो न पर हमेशह लाइ आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk